अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पंजाब में सियासी तब्दीली जे लाइ PTM जूं सरगर्मियूं रोकराए छॾियूं। अॻूणे सदर ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ ज़रदारी ऐं अॻूणे वज़ीर आज़म नून लीग जे क़ाइद नवाज़ शरीफ़ विच में टेलीफोन ते राब्तो थियो आहे। ज़रियनि मूजिबि अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी खे पंहिंजनि राब्तनि जे बुनियाद ते पंजाब में बेइतमादी रिथ वक़्ती तौर ते रोकण जो मशवरो ॾिनो आहे, जॾहिं त नवाज़ शरीफ़ पार्टी अॻुवाननि सां टेलीफोन ते ॻाल्हि ॿोल दौरान आसिफ अली ज़रदारी जी राय खां आगाह करे छॾियो आहे। ज़रियनि मूजिबि आसिफ ज़रदारी पंजाब में सियासी तब्दीली जे लाइ PTM जूं सरगर्मियूं रोकराए छॾियूं आहिनि, छो त पीपल्स पार्टी जा अॻुवान पुरउमेद आहिनि त परवेज़ इलाही तहरीक इंसाफ़ चेयरमैन जे चवण ते असेंबलियूं न टोड़ींदो। ज़रियनि मूजिबि आसिफ ज़रदारी जे राब्तनि ऐं मशवरनि खां नवाज़ शरीफ़ वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे पंहिंजो समूरो ध्यानु मईशत जी बहाली ते रखण जी हिदायत कई वई आहे। मुस्लिम लीग नून जे अॻुवान मियां नवाज़ शरीफ़ मुल्क वापसी जो ग्रीन सिग्नल ॾेई छॾियो। पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे इंतहाई वेझनि ज़रियनि ॿुधायो आहे त पार्टी अॻुवान मियां नवाज़ शरीफ़ जो ईंदड़ चूंडनि खां अॻु मुल्क वापसीअ जो प्रोग्राम तइ थी चुको आहे, जॾहिं त नई अॻुभराई जे तौर ते नवाज़ शरीफ़ पार्टी खे हिदायत कई आहे त जेकॾहिं तहरीक इंसाफ़ जो सरबराह इमरान ख़ान पंजाब ऐं KPK में असेंबलियूं टोड़े थो त उते आइन मूजिबि 90 ॾींहनि जे अंदरि नयूं चूंडियूं करायूं वञनि ऐं उन सूबाई चूंडनि जी इलेक्शन मुहिम बि उहा पाण पाकिस्तान अची हलाईंदो। ज़रियनि मूजिबि अहिड़ी सूरत हाल में नवाज़ शरीफ़ कंहिं बि वक़्तु पाकिस्तान अची सघे थो। नवाज़ शरीफ़ उन सिलसिले में पंहिंजनि वकीलनि सां बि सलाह मशवरा करे वरिता आहिनि। संदसि अचण खां पोइ फौरी तौर ते अदालतनि में संदसि सज़ाउनि ते ॿुधणी हेठि नज़रसानी अपीलनि जी पैरवी शुरू कई वेंदी। शरीफ़ फैमिली जी इंतहाई वेझो रहंदड़ ज़रियनि मूजिबि आला सतह ते उहो फ़ैसिलो थियो आहे त नवाज़ शरीफ़ हाणे मुल्क जी सियासत खां परे न रहंदो ऐं पंहिंजनि पार्टी ऐं हामियुनि जे ईंदड़ चूंडनि में रहनुमाई कंदो। शाम में महांगाई ऐं बेरोज़गारी ख़िलाफ़ मुज़ाहिरनि दौरान 2 ॼणा मारिजी विया, जॾहिं त केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। आलमी ख़बरूं ॾींदड़ एजेंसी मूजिबि शाम में केतिरनि ई सालनि खां जारी खाना जंगी मुआशी बदहाली ऐं बेरोज़गारी अवाम में बेचैनी पैदा करे छॾी आहे। उन सिलसिले में मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहतिजाज रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। शाम जे शहर अल सवेदा में अहिड़े ई एहतिजाज दौरान मुज़ाहिरीन हिकु सरकारी इमारत ते हमिलो करे ॾिनो ऐं उते लॻल शाम जे सदर बेशर अल असद जे तस्वीर खे लाहे उछलाए छॾियो। सरकारी इमारतनि में ज़बरदस्ती दाख़िल थींदड़ मुज़ाहिरीन मथां सिक्योरिटी फोर्सिस फायरिंग शुरू करे ॾिनी। चकरियुनि दौरान घटि में घटि 2 ॼणा मारिजी विया, जॾहिं त केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। मारिजी वियलनि में हिकु पुलिस एहलकार बि शामिल आहे। यादि रहे त 2011 जी जारी खाना जंगी सबबि शाम जी मईशत तबाह थी चुकी आहे। खाना जंगी में तक़रीबन 5 लख माण्हू मारिजी चुका आहिनि, जॾहिं त लखे माण्हू पंहिंजा घर छॾे तुर्की ऐं यूरोप जे ॿियनि मुख़्तलिफ़ मुल्कनि ॾांहुं लॾपलाण करे चुका आहिनि। लाड़काने में शागिर्द मोहसिन शाह खे मुक़ाबिलो ॼाणाए मारण वारे केस में DSP ऐं कांस्टेबल खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अदालत पारां केस में ज़मानत रद्द थियण बाद पुलिस DSP मीरा खान दुरानी ऐं एहलकार फुरकान जतोई अदालती अहाते मां गिरफ़्तार। केस में नामज़द हिकु ॿियो एहलकार मुख़्तियार कलोड़ो फ़रार थी वियो। मक़तूल शागिर्द मोहसिन शाह जे वालिद जो चवणु आहे त 14 मार्च 2020 ते पुलिस जुड़तू मुक़ाबिलो ॼाणाए 4 नौजवाननि खे गोलियूं हयूं हुयूं। ज़ख़्मी थियल 4 नौजवाननि मां मोहसिन शाह ज़ख़्मियुनि जी सट न सांदे दम ॾिनो हो। कराची जे इलाइक़े डिफेंस मोड़ में कुरंगी रोड ते ख़ौफ़नाक हादसो पेश आयो। बस मोटरसाइकिल खे टक्कर हयो, जंहिंजे नतीजे में औरत ऐं नौजवान चीभाटिजी फ़ौत थी विया। हादसे में फ़ौत थी वियल औरत ऐं मर्द जा लाश इस्पताल मुंतक़िल कया विया, जॾहिं त बस ड्राइवर फ़रार थी वियो। पुलिस बस खे तावील में वठी छॾियो। पुलिस मूजिबि फ़ौतियुनि जा मड़ इस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। सुञाणप जो अमल जारी आहे। फ़िलहाल कुझु बि नथो चई सघिजे। लाहौर हाई कोर्ट जे रावलपिंडी बेंच तहरीक इंसाफ़ जे एहतिजाजी धरणनि जे केस में असद उमर खे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो आहे। लाहौर हाई कोर्ट रावलपिंडी बेंच जे जस्टिस जवाद अल हसन तहरीक इंसाफ़ जे एहतिजाजी धरणनि ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी कई, जंहिं सिलसिले में CPO कमिश्नर, डिप्टी कमिश्नर रावलपिंडी ऐं तहरीक इंसाफ़ तरफ़ां एडवोकेट फैसल चौधरी अदालत में
पेश थिया। ॿुधणी दौरान जस्टिस जवादुल हसन रिमार्क्स ॾिना त असद उमर 26 नवंबर ते जलसे में अदालतनि ऐं जजिस खे निशानो बणायो। पहिरियां असद उमर जी 26 नवंबर जे जलसे में कयल तकरीर खे ॾिसंदासीं। हुन जलसे में अदालत खे स्कैंडलाइज़ कयो ऐं अदलिया जे ख़िलाफ़ तोहिन जोगा लफ़्ज़ इस्तेमालु कया। अदालत चयो त एडिशनल रजिस्ट्रार लाहौर हाई कोर्ट रावलपिंडी बेंच जी दरख़्वास्त ते असद उमर जे ख़िताब जी जवाबी तलबी कई आहे। आइन जे आर्टिकल 14 तहत कंहिं बि इदारे ऐं शख़्सियत खे तकरारी नथो बणाए सघिजे। अदालत खे अख़्तियार आहे त आर्टिकल 204 बी जे तहत सज़ा ॾेई सघे थी। पंजाब जे वॾे वज़ीर परवेज़ इलाही चयो आहे त अॻूणे आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा का बि डील गेम न खेॾी। नून लीग तरफ़ां वेंदे वेंदे रब पाक रस्तो तब्दील करायो। सही रस्तो ॾेखारण लाइ रब पाक अॻूणे आर्मी चीफ कमर जावेद बाजवा खे उमाणियो। पंजाब जे वॾे वज़ीर चयो त मुंहिंजे बाजवा सां मुलाक़ात दौरान मूं शरीफ़नि खां ख़तरा ज़ाहिर कया। जंहिं ते जनरल कमर जावेद बाजवा चयो त सोचे हलो अव्हां ऐं अव्हां जे दोस्तनि लाइ इमरान ख़ान वारो रस्तो बहितर आहे। वॾे वज़ीर चयो त इमरान ख़ान जो चवण ते पंजाब असेंबली टुरण लाइ तयारु आहियां। मार्च ताईं इंतज़ारु करण जो मशवरो ॾिनो वियो आहे। अपोज़िशन वटि ॻाल्हियूं लाइ सुठो मौक़ो आहे। पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर उस्मान बुज़दार बाबति ॻाल्हियूं कंदे परवेज़ इलाही चयो त उस्मान बुज़दार तालका नाज़िम नथो बणिजी सघे। मुंहिंजे चवण ते कंहिंसि पंजाब जो वॾो वज़ीर बणायो वियो। परवेज़ इलाही चयो त जनरल फैज़ उस्मान बुज़दार जे मामले ते असांजी ॻाल्हि ॿुधे हा त अहिड़ियूं हालतूं पैदा न थियनि हा। जनरल बाजवा या इमरान ख़ान कंहिं बि डबल गेम नाहे खेॾी। कंहिंजे चवण ते न पंहिंजी मर्ज़ीअ सां इमरान ख़ान जो साथ ॾिनो। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत 12 सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे शाहिद खाकान अब्बासी चयो त एहतसाब जो नालो मात्र अमली हली हली हुयो आहे ऐं उहो अमल सिर्फ़ सियासतदाननि खे बदनाम करण जे लाइ आहे। हुन चयो त केतिरा ई भेरा चई चुको आहियां त मुल्क जी बका लाइ नैब जे इदारे खे ख़तमु थियणु घुरिजे। केतिरनि सालनि खां मां हिते अची रहियो आहियां ऐं 70 खां वधीक पेशगोयूं भुगते चुको आहियां। अॻूणे वज़ीर आज़म चयो त नैब असां मथां करप्शन जो को बि इल्ज़ाम नाहे लॻायो। असांजो ॾोहारी नैब चेयरमैन आहे। असांखे उन खां हिसाब वठिणो आहे। अॼुकल्ह एतिराफ़ जो ज़मानो आहे। जावेद इक़बाल बि उन जो एतिराफ़ करे वठे। जेतिरो नुक़सानु जावेद इक़बाल ऐं नैब मुल्क खे पहुचायो उहो कंहिं बि नाहे पहुचायो। तहरीक इंसाफ़ वक़्त खां अॻु चूंडनि जूं तयारियूं शुरू करे छॾियूं आहिनि। उन सिलसिले में चूंडनि में हिसो वठंदड़ उमेदवारनि ऐं पार्टी उहिदेदारनि जो अहम इजलास तलब कयो वियो आहे। तहरीक इंसाफ़ तरफ़ां वफ़ाक़ी हुकूमत ते आम चूंडनि लाइ दबाउ विधो पियो वञे ऐं आम चूंडनि में मज़बूत उमेदवारनि खे मैदान में लाहण लाइ पार्टी चेयरमैन इमरान ख़ान बि मुतहरिक थी वियो आहे। तहरीक इंसाफ़ वक़्त खां अॻु चूंडनि जी बाक़ाइदा तयारी शुरू करे छॾी आहे। उन सिलसिले में अॼु शाम जो लाहौर सां तालुक़ रखंदड़ असेंबली मेंबरनि टिकेट होल्डर्स ऐं उहिदेदारनि खे ज़मान पार्क तलब कयो वियो आहे। तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान ख़ान असेंबली मेंबरनि ऐं पार्टी उहिदेदारनि जे इजलास जी सदारत कंदो ऐं इजलास में चूंडनि दौरान मज़बूत उमेदवारनि जे नालनि ते गौर कयो वेंदो। पेट्रोलियन बाबति ममलिकती वज़ीर मुसद्दिक़ मलिक चयो आहे त रूस सस्ते अघ ते पेट्रोल ऐं डीज़ल ऐं ख़ाम तेल फ़राहम कंदो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुसद्दिक़ मलिक चयो त मां अवाम खे मुबारकबाद ॾियणु चाहियां थो त रूस जो दौरो असांजे उमेदनि खां वधीक कामयाबु रहियो। हुन चयो त रूस सां पेट्रोल डीज़ल ऐं ख़ाम तेल बाबति मुआहिदा थी विया आहिनि। रूस असांखे रिआयती अघनि ते ख़ाम तेल फ़राहम कंदो। रूस पाकिस्तान के पेट्रोल ऐं डीज़ल बि सस्ते अघनि ते ॾींदो। मुसद्दिक़ मलिक वधीक चयो त गुज़िरियल साल दुनिया ग्रीन एनर्जी तरफ़ वधी आहे। समूरी दुनिया LNG जो वॾो हिसो ख़रीद करे वरितो आहे। रूस वटि बि LNG मौजूदु न आहे पर रूस जे निजी कंपनियुनि खां LNG लाइ ॻाल्हियूं शुरू थी वियूं आहिनि। रूस जे सरकारी LNG कारखाननि सां बि ॻाल्हियूं शुरू थी वियूं आहिनि। ममलिकती वज़ीर ॿुधायो त रूस सां पाइप लाइन बाबति बि ॻाल्हियूं कयूं वियूं आहिनि। रूस जी हुकूमत LNG जा नवां कारखाना तयारु करे रही आहे। रूस जे नवनि कारखाननि खां आयल LNG जा नवां मुआहिदा कंदासीं।
तो गुज़िरियल केतिरनि महीननि खां वठी टाउन कमेटी कोडीजी जी माहवार बजट जाली कागज़ी ज़रिए हड़प शहरी तोड़े दुकानदार परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा। कोट बंगलो मेन शाही बाज़ार समेत मुख़्तलिफ़ महलनि सैयद परेलचा माला, हैदरी, इमाम बारगाह महला, पंजाबी महला, भुट्टा महला, लाशारी महला, लुंड महला ऐं ॿियनि काफ़ी जायुनि ते गंदगी जा ढेर लॻल ऐं नालियुनि जो गंदो पाणी रस्तनि ते ऐं घरनि में दाख़िल थियण लॻो। जॾहिं त शहरियुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे ख़बर न आहे त असां सां कहिड़ो ज़ुल्म थी रहियो आहे। असांजा मासूम ॿारड़ा गंदगी जे करे केतिरनि ई बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। असां निमाज़ पढ़ण लाइ बि परेशान आहियूं। असां काफ़ी मुर्तबा वार्ड नंबर 6 जे कामयाब चूंडियल काउंसलर एहसानुल्लाह ख़ासकेली खे शिकायतूं कयूं आहिनि, पर उहो असांजी बि ॿुधण जे लाइ तयारु न आहे। उन्हनि DC खैरपुर समेत कोडीजी जे तक जे MPA MNA खां मुतालबो कयो त खुदारा असांजो शहर तारीख़ी शहर आहे, हिन खे बर्बाद थियण खां बचायो वञे ऐं शहर जी जल्द खां जल्द सफ़ाई सुथराई कराए ॾिनी वञे। कोडीजी खां ख़बर शामिल कंदा हलूं त कोडीजी में हालिया बरसातनि सबबि काफ़ी माण्हू बेरोज़गार थी विया। ट्रैफिक सार्जेंट इंस्पेक्टर एजाज़ अली वसाण जो साराह अमल बरसात सबबि काफ़ी मुतासिर माण्हुनि में राशन टेंट मच्छरदानियूं विरहायूं वयूं। ट्रैफिक सार्जेंट इंस्पेक्टर एजाज़ अली वसाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी हमेशह कोशिशि रही आहे त मां ग़रीब माण्हुनि जी मदद कयां। ग़रीबनि जी मदद सां मूंखे दिली सकून मिलंदो आहे। जॾहिं त मूंखे पंहिंजे अॻवान मुशीर बराए ज़राअत मोहतरम जनाब मंज़ूर हुसैन वसाण जे हुकुम मूजिबि हालिया बरसातनि में जेकी मुतासिर माण्हुनि खे मच्छरदानियुनि समेत खाधे पीते जूं शयूं बि ॾिनियूं वयूं। गुज़िरियल बरसातनि खां वठी जेकी मुतासिर ख़ानदान आहिनि उन्हनि खे टेंट समेत हिन महिल ताईं राशन ॾींदा था अचूं ऐं अॻिते लाइ बि कोशिशि जारी रहंदी। सखर एकता जे रंगनि जो गुलदस्तो बणिजी वियो। सिंध अमर जे नारनि जी गूंज, झंडा ऐं कुहाड़ियूं खणी रक़्स। पंहिंजी एकता ईद सखर सकाफ़ती रंगनि में रंगिजी वियो। ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि में सियासी समाजी क़ौमपरस्त जमायतुनि तोड़े सिविल सोसाइटीज़ तरफ़ां रैलियूं कढी मुख्य तक़रीब सखर प्रेस क्लब ऐं गिलोब चौक वटि मुनक़द कई वई। एकता रैलियुनि सबबि सखर जा रोड रस्ता सिंध अमर जे नारनि सां गूंजी उथिया। टोपियूं, अजरक, पटका पेरे ऐं हथनि में कुहाड़ियूं ऐं झंडा खणी माण्हू रैलियुनि में नौजवाननि समेत हर उमिरि जे माण्हुनि तोड़े ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। KN शाह जे बोर्ड मुतासिर पाणी नेकाल ऐं वाहरो न थियण ख़िलाफ़ इंडस हाईवे ते धरणो हयो। बोर्ड मुतासिर UC गाॾी कुंडी चक्की ऐं ॿियनि यूसीस जे ॻोठनि मां सवें माण्हू ॿाहिरि निकिरी आया। टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक कयो वियो। धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। पुलिस अमलदार मुज़ाहिरनि सां ॻाल्हियुनि लाइ पहुता, पर मुज़ाहिरनि ॻाल्हियूं करण खां इनकार कयो। एहतिजाज कंदड़ बोर्ड मुतासिरनि जो चवणु आहे त KN शाह जे केतिरनि ई यूसीस में अञा बि पाणी बीठल आहे। उन्हनि ॿुधायो त ॿारड़ा बुखूं काटे रहिया आहिनि। चोपायो माल लाइ चारो बि न आहे। सरकार पारां वाहुर करण ताईं एहतिजाज जारी रहंदो। रावलपिंडी टेस्ट जी आख़िरी ॾींहं जी रांदि जारी आहे। पाकिस्तान 176 रन्सनि जे हदफ़ जे ताक़िब में बैटिंग करे रहियो आहे। पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में पहिरीं टेस्ट मैच जे आख़िरी ॾींहं जे ॿिए सेशन जी शुरूआति थी वई आहे। पाकिस्तान खे मैच खटण लाइ 76 ओवर्स में वधीक 174 रन्सनि जी ज़रूरत आहे। पंजें ॾींहं जी शुरूआति 80 रन्सूं ॿिनि विकेटनि जे नुक़सान ते शुरू थी, जॾहिं त इमामुल हक़ 48 रन्सूं ठाहे आउट थी वियो। हिन वक़्तु क्रीज़ ते सऊद शकील ऐं मोहम्मद रिज़वान मौजूदु आहिनि। सऊद शकील डेब्यू टेस्ट में 50 रन्सूं मुकमल करे वरितियूं आहिनि। रावलपिंडी टेस्ट जे पंजे ॾींहुं वधि खां वधि 98 ओवर्स कराया वेंदा। यादि रहे त रावलपिंडी टेस्ट जी ॿी इनिंग्स में अब्दुल्ला शफ़ीक 6 ऐं कप्तान बाबर आज़म 4 रन्सूं ठाहे आउट थिया, जॾहिं त अज़हर अली ज़ख़्मी थियण सबबि मैच खां ॿाहिरि थी वियो। पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट PDM जे तर्जुमान हाफ़िज़ हमदुल्ला चयो आहे त तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान ख़ान ऐं अॻूणे पाक फ़ौज जे सरबराह जनरल रिटायर्ड क़मर जावेद बाजवा जी ग़लतियुनि पाकिस्तान खे बर्दाश्त न करण जोॻो नुक़सानु पहुचायो। पंहिंजे बयान में हाफ़िज़ हमदुल्ला चयो त इमरान ख़ान खे हुकूमत में आणण जनरल रिटायर्ड क़मर जावेद बाजवा जी ग़लती हुई ऐं जनरल बाजवा खे एक्सटेंशन ॾियणु इमरान ख़ान जी ग़लती हुई। ॿिन्ही जी ग़लतियुनि पाकिस्तान खे बर्दाश्त न करण जोॻो
नुक़सान पहुचायो। तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान खान के तनक़ीद जो निशानो बणाईंदे हुन वधीक चयो त अॼु पंहिंजे मौज़नि ते डबल गेम जो इल्ज़ाम लॻाए रहियो आहे। हुनखे न को शर्म आहे न ई वरी हया। हाफ़िज़ हमदुल्ला पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही ऐं संदसि पुटु मोनिस इलाही जे बयाननि ते तबसरो कंदे चयो त जनरल बाजवा जे मामले में पीउ पुट ऐं इमरान खान हिक पेज ते न आहिनि। खेनि वज़ाहत करणु घुरिजे त सच छा आहे ऐं कूड़ छा आहे।